मंदी इहो कीन मकान जो गुफ्तार जो रफ्तार जो ॾाढो टाइम मुनासिब आहे इन नाशिअतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वम क़ीला अते रब फरमायो इन लक फिन्नार सबहन तवीला रब फरमायो हबीबा तोखे ॾींहं जो मशगूलियूं आहिनि तो वटि वफ़द अचनि था माण्हू दीन सिखनि था दीन जूं मशगूलियूं आहिनि उहे बि भलियूं आहिनि पर जंहिं टुकरे रात जे में उथी तमार रब छा थो फरमाए रब फरमायो त वज़कुर इस्म रब्बिक पंहिंजे पालणहार खे पंहिंजे करीम खे पंहिंजे पालणहार जो ज़िक्र कर पंहिंजे पालणहार खे यादि कर वतबत्तल इलैहि तब्दीला रब फरमायो हबीबा ये सब शे खां कटजी करे तू पंहिंजे रब करीम जो थी वञ अजीजो दोस्तो तू कोन उथी मां कोन उथां अॼुकल्ह जा मौला मौलवी उहे बि सुस्त थी विया मां तव्हांखे ॿुधायां अॻु में दीनदार माण्हू हूंदा हुया रात जो उथंदा हुया उन्हनि जे चेहरनि में नूर हूंदो रब फरमायो कानू कलीलन मिनल लैल मा यहजऊन व बिल असहार हुम यस्तगफिरून रब फरमायो इहराब मुंहिंजा बाना गुज़रिया आहिनि जेके रात जो बिस्तरे ते थोरी टेक ॾींदा आहिनि कानू कलीलन मिनल लैल रात जो थोरो हिस्सो कानू कलीलन मिनल लैल मा यहजऊन बिस्तरे ते घटि रात जो टेक ॾींदा आहिनि सॼी रात मूं रब करीम खे यादि कंदा आहिनि व बिल असहार हुम यस्तगफिरून रब फरमाए तूं जॾहिं पिने फुटीअ जो टाइम थींदो आहे जेॾी महिल रात छिजंदी आहे ॾींहं जो ज़ुहूर थींदो आहे त उहे बाना मूं रब करीम खां इस्तिग़फार करे पंहिंजे गुनाहनि जी मूं रब खां माफ़ी वठंदा उहे बाना हलिया विया अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो इएं समझो त मां सबक पाण खे बि यादि ॾियारियां थो आलमन सगोरन पीरन बुज़ुर्गन उन्हनि जो त वॾो शान आहे पर तव्हांखे ॿुधायां त ज़िक्र जी वॾी फज़ीलत आहे क़ुरान करीम जे अंदरि रब फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार अल्लाह ताला जे यादि करण सां ही वेरान दिलियूं आबाद थींदियूं बेटा फरमाए थो वञी छो वणकार हित न गोली हो तखे लिखो कोन लतीफ़ चवे ॿारो चो बेपार पोइ नाए नेण निहार त तुम्हें देरो दोस्त जो हबीबन करीमन जा प्यारा गुलाम नबी पाक जूं हदीसूं ॿुध त हुजूर ज़िक्र जे लाइ छा फरमायो आहे हां साईं ज़िक्र जे लाइ छो त आसान मौज़ू आहे मौज़ू आसान अवां के अमल करण बि आसान नबी पाक जा प्यारा गुलाम तव्हांखे क़दुरु न असांखे हदीस जो क़दुरु न अल्लाह जे ज़िक्र जो क़दुरु न क़दुरु हो त अल्लाह जे वलियन के क़दुरु हो सुभान अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस नबी पाक फरमायो त लो अन्ना रजुलन फी हुजरिही दराहिम यक़सिमुहा वल आखिर यज़कुरुल्लाह नबी पाक जी हदीस दिल सां ॿुधजा सुभान अल्लाह कंदो अल्लाह जे नबी फरमायो लो अन्ना रजुलन जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू आहे फी हुजरिही
दराहिम यक़सिमुहा उन जी झोली उन जो झोल पैसनि सां भरियल आहे झोल पैसनि सां भरियो पियो आहे यक़सिमुहा माण्हुनि में तक़सीम करे थो तवजो कजा ही कन गादे हादे के बिया कन गिनेज पोइ उन्हनि सां सुनेज पिरिया संदी गालड़ी महबूबन फरमायो उन जो झोल पैसनि सां भरियल आहे माण्हुनि में तक़सीम करे थो माण्हुनि में विरहाए थो ग़रीबनि खे ॾिए थो पर नबी साईं फरमायो रजुलुन आखर यज़कुरुल्लाह रब जी हबीब फरमायो पर ॿियो माण्हू आहे वो अल्लाह जो ज़िक्र थो करे अल्लाह जो ज़िक्र करे थो रब खे यादि करे थो क़ुरान जी तिलावत करे थो रब करीम खे यादि करे थो नबी पाक खां पुछो वियो त अय्युहुमा अफ़दल या रसूल अल्लाह इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ो माण्हू पैसा